अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदा ऐं पंहिंजो ख़्यालु बि रखंदा हूंदा। बिल्कुलु जीअं त मां 2 ॾींहं लाइव न कयो, वरी 2 ॾींहं मोकल थी वई, वीकेंड हुयो, तबियत असल में मुंहिंजी ॾाढी ख़राबु हुई ऐं वायरल तमामु घणो कराची में फैलियलु आहे। उन सां गॾु गॾु जेको आहे डेंगी ऐं मलेरिया बि तमामु घणो फैलियलु आहे। सो बराए महिरबानी करे तमामु घणो ख़्यालु रखो, छो त मुंहिंजी जेका कंडीशन हुई, मुंहिंजा जेके सिम्पटम्स हुया, मूंखे बाक़ाइदा ईअं पियो महसूसु थिए त ॼण मूंखे डेंगी थी वियो आहे या मूंखे मलेरिया थी वियो आहे। छो त सीअ सां बुख़ार, जिस्म में सूरु ऐं अजीब कैफ़ियत जो माण्हू उथी बि न सघे ऐं बाक़ाइदा ईअं मां उथां पई, जॾहिं बेड ताईं मां पंहिंजे उथां पई ऐं मूंखे ईअं पियो लॻे त मां पंहिंजे पेरनि ते नथी बीही सघां, एॾी जिस्म में पट हुजे। ऐं मां तक़रीबन 24 कलाकनि खां पोइ जॾहिं मां वेई आहियां, मां पंहिंजूं टेस्टूं वग़ैरह करायूं आहिनि त उन में सभु अल्हम्दुलिल्लाह सभु नेगेटिव आया ऐं पोइ डॉक्टर मूंखे इहा ई ॻाल्हि कई, चई त हीअ वायरल आहिनि ऐं ॾाढा अजीबो ग़रीब क़िस्म जा वायरल जेके आहिनि कराची में फैलिजी विया आहिनि। सो इन जे करे अवाम खे इहा ई ताक़ीद था कयूं त बराए महिरबानी करे तमामु घणो ख़्यालु रखो। ऐं जीअं त मां तव्हांखे हमेशह चवंदी आहियां त मींहं जॾहिं वसंदा आहिनि त मींहनि खां पोइ हूअं ई बि वायरसिस तमामु घणा फैलिजी वेंदा आहिनि, छो गंदगी थी वेंदी आहे, हर जाइ ते पाणी बीह रहंदो आहे त उन जे करे गंदगी जे करे बि मच्छर तमामु घणा थींदा आहिनि, त इन जे करे वायरल इन्फेक्शन्स तमामु घणा थींदा आहिनि। त इन जे करे जेको आहे इन में एंटीबायोटिक जो इस्तेमालु घटि कजे ऐं CAC 1000 जेका ईंदी आहे उन जो इस्तेमालु लाज़मी रखो, छो त उन सां इहो आहे त जेको तव्हांजे जिस्म में सूरु आहे, पेन किलर्स बि घटि खाइजनि, छो जो पेन किलर्स बि तव्हांखे किडनी खे इफेक्ट कंदियूं आहिनि ऐं जेसीं ताईं तव्हां CAC वग़ैरह पियो था त इलाही तव्हांखे फ़ाइदो थिए थो। उन में तव्हां फ्रूट खाओ, जूसिस पियो ऐं उहे बि जूसिस उहे जेके तव्हां घर में पाण जेके जूसिस कढी पियो था त उहे वधीक तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। बाज़ारी जेके असां जूसिस वठी पियूं था, जेके डिफरेंट कंपनीज़ जा जेके अचनि था, उहे नई पीजनि त सुठो आहे, छो जो उन में खंडु तमामु घणी हूंदी आहे ऐं उहो वेतर तव्हांजी तबियत ख़राबु कंदो आहे। त इन जे करे अलाह सां हिकिड़ो निज़ाम ठाहियो आहे, कुदरती जेके असांजा फ्रूट्स आहिनि, जेके मेवा आहिनि, उन्हनि जो जेकॾहिं तव्हां जूस कढी घर में पाण पीअंदा त उन में तव्हांखे ख़बर बि आहे त साफ़ु सुथरा बि आहिनि ऐं खंड खां बि उन्हनि खे थोरो परहेज़ आहे। त इन जे करे तव्हां उन जी जॻह ते जेको आहे माखी जो इस्तेमालु कयो, खंडु इस्तेमालु न कयो त माखी जो इस्तेमालु कयो। माखी त अञा वधीक सुठी आहे, शिफ़ा आहे उन में। त तमामु घणो एहतियात करण जो वक़्तु आहे ऐं अलाह कंदो बहितरु थींदो, छो जो जीअं त कराची में इलाही वायरसिस आहिनि ऐं ॿियो वरी हिकिड़ो ॿुधण में अचे थो त बरसाती सिलसिलो पाकिस्तान में एंटर थियण वारो आहे हिन महीने जी एंड में ऐं अक्टूबर जे स्टार्ट में, पर इन में बि अञा ताईं काई अहिड़ी ॻाल्हि जेका चइजे त 50-50 चांसिस आहिनि ऐं थी सघे थो त हू कराची जी तरफ़ रुख़ करे, सिंध जी तरफ़ रुख़ करे ऐं थी सघे थो त हू पंहिंजो रस्तो ई मटाए वञे, पर अञा 50-50 चांसिस आहिनि। छो त अॼु सुबुह बि तव्हां ॾिठो ॾाढो सुहिणो मौसम हुयो, झुड़ हुयो बाक़ाइदा ऐं हिकिड़ी ककरी मां ॾिठी झुड़ जी जेका कारी कारी हुई ऐं हिन पासे आसमान साफ़ु हुजे, हिन पासे जेका उस निकितल हुजे, विच में हो झुड़ हुजे ऐं उहो जेको आहे मींहुं पियो वसाए। अलाह जी कुदरत आहे ऐं इहे बि नज़ारा असांखे ॾिसण में अचनि था ऐं ख़ुशकिस्मत आहियूं असां त अलाह जी कुदरत खे ॾिसूं था पिया ऐं सुभान अल्लाह चवणु घुरिजे ऐं शुक्र अदा करणु घुरिजे त अलाह साईं असांखे जेको आहे पंहिंजो नज़ारो ॾेखारे थो, इहो ख़ूबसूरत बि। सो पंहिंजे प्रोग्राम जो असां आगाज़ करे चुका आहियूं। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि अॼु जेका असां वटि शख़्सियत त मौजूदु आहे, तमामु बहितरीनु प्रोड्यूसर, डायरेक्टर, एक्टर रहिया आहिनि पंहिंजे वक़्त जा, PTV जा, ऐं उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु बादल जमाली साहबु हिते मौजूदु आहिनि, तमामु वॾो नालो ऐं कहाणीकार, ड्रामा निगार, XPT प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर ऐं पाण एक्टर बि रहिया आहिनि। ऐं जेको मूं वटि किताबु आहे आख़िरी वारदात कहाणियुनि जो, ही बि जेको आहे बादल साहब जो आहे। सो बिल्कुलु तव्हां स्क्रीन ते ॾिसंदा, इन हवाले सां बि ॻाल्हियूं कंदासीं। इन में कहाणियूं आहिनि, ज़रूरु पुछंदासीं सर खां त हीउ कॾहिं लिखियो, छा थियो, हिन जे हवाले सां जेका बैक स्टोरी आहे हिन जी।
उन खां अलावा असां सां गॾु मोहम्मद अली पठाण साहब मौजूदु आहिनि, जेके पाण पोइट आहिनि, राइटर आहिनि ऐं 40 किताब इन्हनि जा मार्केट में अची चुका आहिनि। ऐं मूं वटि बि ही 2 किताब इन्हनि जा पिया आहिनि, शाह ऐं सिट कहाणियूं। ऐं ही ॿियो किताबु आहे हिननि जो 14 चंड ऐं चारा। ही मुहाग ऐं तबसरा आहे ऐं हिन में जेको आहे अंग्रेज़ी ऐं उर्दू तर्जुमनि सां हिन में मुंहिंजे ख़्याल में कुझु स्टोरीज़ आहिनि, सो या कुझु लिखियलु आहे, त हिन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। उन खां अलावा असां सां गॾु सिंगर बि हिते मौजूदु आहे, जेको अशरफ कैरल आहे। डिफरेंट शहरनि में वञी परफॉर्म कंदो आहे ऐं उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। माशाल्लाह PTV जो सफ़र त तव्हांजो ॾाढो बहितरीनु गुज़रियो आहे। PTV ते बि ॻाल्हाईंदासीं, तव्हांजे स्ट्रगल ते बि ॻाल्हाईंदासीं, तव्हांजे कम ते बि ॻाल्हाईंदासीं, तव्हांजे किताब ते बि ॻाल्हाईंदासीं, पर सभिनि खां पहिरियां तव्हांजे नंढपण ते ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो किथां तालुक़ु आहे, कहिड़े शहर जो तालुक़ु आहे तव्हांजो, ऐं तव्हांजी एजुकेशन किथां जी आहे? असांजो ज़िलो पहिरें त हैदराबाद हो, जेको हाणे मटियारी थियो आहे। अच्छा अच्छा, सही। ऐं तालुका पहिरें हाला हो ऐं हाणे सईदाबाद आहे। सही सही। बखर जमाली तालुके सईदाबाद जो हिकिड़ो इलाइक़ो आहे। बखर जमाली ख़ुदि ॻोठु आहे, पर उन इलाइक़े खे ई बखर जमाली चवंदा आहियूं। ऐं उनजे भर में असांजो ॻोठु आहे शहदाद जमाली। मुंहिंजो तालुक़ु उन ॻोठ सां आहे। सही। मुंहिंजी प्राइमरी तालीम जेका आहे उहा शहदाद जमाली में पंहिंजे ॻोठ में थी। सही। ऐं उनखां पोइ सेकेंडरी एजुकेशन जेका उहा बखर जमाली में थी। बखर जमाली में हाई स्कूल खुलियो, उते मां पढ़ियो आहियां। मैट्रिक मूं उते कई आहे। उनखां पोइ नौकिरी जे सिलसिले में कोशिशूं कयमि ऐं कंहिं तरीक़े सां कराची पहुतुसि। कराची फिल्मनि जे लाइ आयुसि। मुंहिंजो वास्तो फिल्म सां हो। असिस्टेंट डायरेक्टर तौरु जेको आहे सो मूंखे जॉब मिलियो पहिरियों। AQ पीरज़ादा साहब डायरेक्टर हो, उनजे मार्फत। सो उन दौरान मूं तक़रीबन 1 साल खनि असिस्टेंट प्रोड्यूसर जी हैसियत में, तो असिस्टेंट डायरेक्टर जी हैसियत में फिल्म में कमु कयो। उनखां पोइ मूं अप्लाई कयो रेडियो पाकिस्तान ते, पाकिस्तान टेलीविज़न ते, त कंहिं तरीक़े सां मूंखे जॉब मिले। त मूंखे टेलीविज़न ते जॉब मिली वियो, स्क्रिप्ट सेक्शन में। अच्छा अच्छा। उनखां पोइ TV जा ॿिया नौजवान आया, जिन में मोहम्मद बख्श समेजो साहब हो, बेदिल मसरूर साहब हो, एजाज़ अली मुकेली साहब। उहे असिस्टेंट प्रोड्यूसर जी हैसियत में आया हुआ। त मूंखे इहो तॾहिं ख़्यालु आयो त मां बि हिननि सां गॾु काश हुजां हा, पर उते तालीम जी पाबंदी हुई त MA हुजणु ज़रूरी आहे ऐं मुंहिंजी तालीम सिर्फ़ु मैट्रिक हुई। उनखां पोइ मूं प्राइवेटली कोशिशि कई, कराची यूनिवर्सिटी मां रजिस्ट्रेशन वग़ैरह कराए इंटर कयमि। उनखां पोइ BA कयमि। तंहिंखां पोइ मूं पंहिंजे जनरल मैनेजर खे चयो त साईं हाणे मूं BA करे वरिती आहे, इन करे मुंहिंजी मदद करियो त मां असिस्टेंट प्रोड्यूसर थियां। सही। अब्दुल करीम बलोच साहब हो तॾहिं GM, ऐं हुन चयो आहे ॻाल्हि सुठी, पर हिन साल खां वठी MA करे छॾी अथनि। अच्छा। हाणे मुंहिंजी ख़्वाहिश जेका उहा पूरी न थी सघी, पर मूं हार न मई। मूं चयो ठीकु आहे, MA कयूं त मां MA करे थो वठां। मूं वरी MA जे लाइ रजिस्ट्रेशन कराई। मूं कराची यूनिवर्सिटीअ में MA कई आहे ऐं फर्स्ट क्लास 3rd पोज़ीशन में मां पास थियो आहियां। ऐं इतफ़ाक़ सां ॿिए साल जेको आहे सो PTV जे लाइ हुननि दरख़्वास्तूं घुरायूं त मुंहिंजी दरख़्वास्त जमा थी वई ऐं मां 1985 में मां असिस्टेंट प्रोड्यूसर सिलेक्ट थी वियुसि। अच्छा, सही, माशाल्लाह। त इहो हिकिड़ो सफ़र तव्हांजो रहियो, इन तरह सां तव्हां PTV सां जुड़िया ऐं पोइ जेको तव्हां कमु करणु स्टार्ट कयो, उहो सफ़र तव्हांजो कीअं रहियो? असिस्टेंट प्रोड्यूसर जी हैसियत में कराची जा जेके
सीनियर प्रोड्यूसर आहे, उन्हनि सां मुंहिंजी ड्यूटी लॻी। किथे 2 प्रोड्यूसरनि सां, कॾहिं 3 प्रोड्यूसरनि सां। लेग वर्क घणो हूंदो हो, सिखण जो कमु हूंदो हो त हथु वठी केरु कोन सेखारींदो हो त हीअ कमु हीअं थींदो आहे। असां पाण ॾिसी ऑब्ज़र्व करे सिखंदा हुआसीं। ऐं कुझु अरसे खां पोइ मुंहिंजी बदिली वरी थी वई कोयटा। अच्छा अच्छा। कोयटा बदिली थी वई त उते प्रोड्यूसर थोरा हुआ, इन करे असिस्टेंट जेके हुआ उन्हनि खां बि प्रोग्राम कराईंदा हुआ। त कोयटा में रहंदे मूं प्रोग्राम शुरू कया। दीनी प्रोग्राम कयुमि, अदबी प्रोग्राम कयुमि, डिस्कशन कयुमि। सो 2 साल मूं उते गुज़ारिया। 2 सालनि खां पोइ मुंहिंजी बदिली वरी कराची थी त मां असिस्टेंट त न हुउसि, एसोसिएट प्रोड्यूसर थी वियुसि। सही। ऐं उनखां पोइ जल्दी प्रमोट कयो वियो, प्रोड्यूसर थी वियुसि। त अहिड़ी तरह सां कराची में इंडिपेंडेंटली मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम जेको मूंखे मिलियो रोशन तारा हो। अच्छा अच्छा। रोशन तारा ॿारनि सां मुंहिंजी दिलचस्पी हुई, मोहबत हुई, ऐं उनखे मूं वधीक बहितर बणाइण जी कोशिशि कई। सही सही। सो अहिड़ी तरह सां कुझु अरसे खां पोइ मूंखे वरी ॿिया प्रोग्राम मिलिया त मूं हिकिड़ो कंपोज़िट प्रोग्राम शुरू कयो सिंध रंगी जे नाले सां, जंहिंमें कुझु शख़्सियतूं, उन्हनि जा इंटरव्यू, उन्हनि सां गुफ़्तगू ऐं को डिस्कशन जो प्रोग्राम, कॾहिं मुशाइरो, पर आख़िर में हिकिड़ो गानो ज़रूरु हूंदो हो। अच्छा। सो इन करे म्यूज़िक वारनि सां बि मुंहिंजो चङो साथ रहियो। माशाल्लाह, त उहो, ऐं उनखां पोइ त कमु वधियो, पोइ त ॿिया प्रोग्राम बि थिया, पोइ ड्रामा थिया, पोइ टीवी जो हर प्रोग्राम जेको आहे मां करे चुको आहियां। माशाल्लाह माशाल्लाह। तव्हां सां अञा बि गुफ़्तगू कंदासीं इन हवाले सां। सर कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? छा चवणु चाहींदो सर जे हवाले सां? बाबा ही मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे, मां पाण खे भाग वारो थो सम्झां जो हेॾे वॾे लेखक जे भर में ही प्रोग्राम रिकॉर्ड थी रहियो आहे। हीउ मुंहिंजो तमामु पुराणो दोस्त आहे बादल जमाली साहब। तक़रीबन असांजी 80 खां वठी दोस्ती आहे। अच्छा माशाल्लाह। ऐं उनखे 45 साल हिकिड़ी ज़रे घटि अधु सदी असांजे दोस्तीअ खे थी आहे। ऐं अधु सदी मां हिन जे कहाणियुनि जो मदाह रहियो आहियां। मां हिन जो मदाह रहियो आहियां। हिन जा अखर मुंहिंजे दिलि ते चिटियल आहिनि। हिन जूं कहाणियूं जिते सिंध जे फिज़ाउनि में, सिंध जे झरनि झंगनि में माण्हुनि खे वणियूं, माण्हुनि उहे वाखाणूं कयूं, ऐं सिंध जो हिकिड़ो वॾो कहाणीकार, नंढी उमिरि वारे खे हिकिड़ो वॾो कहाणीकार जो दर्जो मिलियो, त उहे सभु लिखणियूं, हिन जूं कहाणियूं। पाड़े नाहे परूड़ साईं जो पहिरियों किताबु हो जेको 1980 में शाया थियो। ऐं साईं लिखणु जेको शुरू कयो उहो 75 खां कयईं। ऐं सिंधी अदबी संगत कराचीअ खां साईं जन जे लिखण जी इब्तिदा थी। ऐं पोइ सिंध जे तमामु मशहूरु रिसालनि में तेज़ीअ सां साईं शाया थियो। ऐं साईं जे मदाहनि जो हिकिड़ो वॾो हल्को सिंध अंदरि पैदा थियो। इन ज़माने में नसीम खरल बि ज़िंदा हो। इन ज़माने में अब्दुल कादिर जूणे जो ऐं अमर जलील खे अलाह वॾी हयाती ॾियो त हाल हयात आहे बादल जमाली, अमर जलील खां पोइ अयाज़ कादरी साहब, उहो हाल हयात हो, जमाल अबड़ो साहब, ईअं खोड़ नाला, सिराज लक मेमण। हाणे उते हिकिड़ो नौजवान हिकिड़ी जाइ ठाहे ऐं उन्हनि सां अचे कुलो कुले में मिलाए बीहे। माना हुनजी आर्ट, हुनजी कहाणियुनि में, ऐं जेको हुनजो फिक्शन जेॾो ताक़तवर, त इन्हनि सां बीहण जहिड़ो बादल जमाली थियो ऐं नज़र आयो। ऐं उन खां पोइ बादल जमाली साहब जो ॿियो किताबु संग्राम नाले सां शाया थियो, जेको तक़रीबन 80 जे ॾहाके में ई 87 में उहो शाया थियो। ऐं उन में बि बादल साहब जूं जेके कहाणियूं आहिनि, ख़ासि करे भूरो गुलाणी हिकिड़ो किरदार जे हवाले सां हिकिड़ी क्लासिकल ऐं वॾे मयार जी कहाणी आहे। ईअं ई वरी बादल जमाली साहब जी ख़फ़ती कहाणी उनखां अॻु जी लिखियल हुई, सो उहा बि तमामु घणी मक़बूल, हिन जी हर कहाणी मक़बूल थी आहे। तमामु घणो भाग वारो आहे। जंहिं इलाइक़े मां आयो, तमामु पुठिते पयल इलाइक़ो,
ऐं हिन जी पढ़ाईअ जो बि साईं पाण हुन ॻाल्हि खे मुख़्तसिर करे PTV ताईं पहुतो अचे, पर हिन तालीमी सिलसिलो कीअं उहो जारी थियो, हीअ तालीम छॾे चुको बजाए जो मां हुन ते ॻाल्हायां, बादल जमाली साहिबु पाण उहो हिकिड़ो चैप्टर ॿुधाए। तव्हां सही ॻाल्हि कई आहे। असल में असांजो इलाइक़ो जेको आहे उहो साईं जी ॻाल्हि वांगुरु पुठिते पियल इलाइक़ो हो। असां वटि को अंग्रेज़ी स्कूल कोन हो, ऐं इन करे असां जॾहिं थोरा वॾी उमिरि में आयासीं त माल मता जो कमु कंदा हुआसीं, ॿकरियूं चारींदा हुआसीं, मेहूं चारींदा हुआसीं, ढोर चारींदा हुआसीं, ऐं कुझु छोकिरा अहिड़ा बि हुआ जेके ॿियूं मज़ूरियूं कंदा हुआ, पर तालीम ॾांहुं ध्यानु न हो। पोइ अलाह साईं गरी के रहमत करे रईस जुड़ियो ख़ान जमाली खे उन कोशिशूं करे ख़त लिखी गवर्नमेंट खे मुसलसल त हिते तालीम जी सख़्तु ज़रूरत आहे, हिते अंग्रेज़ी स्कूल क़ाइमु कयो वञे। पोइ बखर जमाली में मिडिल स्कूल क़ाइमु थियो। मिडिल स्कूल क़ाइमु थियो त इलाइक़े जा जेके छोकिरा अञा पढ़ंदा न हुआ उहे डोड़ी आया पढ़ण जे लाइ। मां ख़ुदि 17 सालनि जी उमिरि में पहिरें दफ़े 6वीं जमात में दाख़िल थियो। 17 सालनि जी उमिरि में त हाणे मैट्रिक थी थिए, 9th मैट्रिक थी थिए। 16 सालनि में मैट्रिक थिए थी असां, पर छा कजे, उहो चवंदा आहिनि त बाग ते चोर की लंगोटी भली। सो असांजो इहो वक़्तु जेको वञे पियो उनखे कैच करण जे लाइ, सो असां 17 सालनि जी उमिरि में जेको आहे सो मां 6वीं जमात में दाख़िल थियुसि। उनखां पोइ मूं दिलचस्पी सां पढ़ियो ऐं मूं मैट्रिक फर्स्ट डिवीज़न साइंस में कई। तॾहिं मूंखे सभिनी दोस्तनि चयो त भई तोखे त डॉक्टर थियणु घुरिजे। हाणे हिकिड़ो यतीम ॿारु बाबा गुज़ारे चुको हो ऐं बनी वग़ैरह असांखे ज़मीन कान हुई, गुरबत हुई, माउ आहे, नंढी भेण आहे, नंढो भाउ आहे, मां आहियां, असांजो गुज़ारो कीअं थिए। ऐं इन करे मां ओॾां मेडिकल में वञी कोन सघियुसि। मां सौ सिधो वञी सागड़ में पुलिस में भर्ती थियुसि। त कुझु रोज़गार त मिले कुझु, पुलिस में भर्ती थियुसि, पर हिकिड़े शर्त सां पाण सां मूं जेको तय कयो त जेकॾहिं मुंहिंजी रिज़ल्ट अचे थी कंहिं चङे ग्रेड में त पोइ मां पुलिस छॾे ॾींदुसि, जे न त पोइ मां पुलिस में हूंदुसि। ऐं इतफ़ाक़ सां उन्हनि ॾींहंनि में मुंहिंजी रिज़ल्ट आई, मां फर्स्ट क्लास मेडिकल ग्रुप में साइंस में पास थियो। तॾहिं मां पुलिस छॾे ॾिनी। असांजे कम्यूनिटी वारनि, माफ़ कजो, कम्यूनिटी वारनि चयो त भई हाणे कोशिशि था करियूं तव्हांखे जमाली फंड मां पढ़ायूं था। उहा कोशिशि कईसीं पर उहा ख़ातिर खां कामयाबु न थी सघी। इन करे मजबूरनि मूंखे ॿिया कमु करणा पिया। मूंखे कराची अचिणो पियो। AQ पीरदादो साहिबु जेको हो उहो असांजो फिल्म डायरेक्टर हो मशहूरु, हुन सां मुंहिंजी मुलाक़ात थी। कुझु ॻाल्हियूं हुन मूंखे ॿुधायूं, कुझु मूं पंहिंजा मसइला हुनखे ॿुधाया। पोइ हुन मुंहिंजे मथां हथु रखियो। हुन मूंखे चयो त हाणे हीअं कर, तूं हिते वेही स्टूडियो में परेशान न थी, तूं ॻोठु हलियो वञि, ऐं कोशिशि थो करियां तुंहिंजे लाइ जॾहिं बि को मूंखे चङो मौक़ो मिलंदो ऐं ख़त लिखी तव्हांखे घुराए वठंदुसि। मां ॻोठु हलियो हुयुसि। हफ़्ते 10 ॾींहंनि खां पोइ पीरदादे साहिब जो ख़त आयो, मूं तव्हांजे लाइ बंदोबस्तु करे छॾियो आहे, तव्हां कराची अचो। मां कराची 73 में कराची आयुसि। 63 में 1973 में कराची आयुसि। 73 में, हा। सो कराची में पीरदादे साहिब चयो त हिकिड़ी उर्दू फिल्म, सिंधी फिल्म पई ठाहे, पर हुनजो डायरेक्टर जेको आहे उर्दू ॻाल्हाइण वारो आहे। उनखे सिंधी नथी अचे, उनखे हिकिड़े माण्हू जी ज़रूरत आहे असिस्टेंट जी, जेको सिंधी तर्जुमो करे हुनखे ॿुधाए, हुनखे सिंध बाबति गाइड करे। सो तोखे हू पाण वटि रखण ते राज़ी थियो आहे, 150 रुपया पघार ते। 1973 में साईं 73 पंहिंजो 150 रुपया पघार ते। सोचो न 150 केॾो हूंदो। हाणे 150 में कराची में रहणो आहे, किराए जी जाइ में रहणो आहे, ऐं अचु वञु जेको आहे बसुनि में करिणो आहे, ऑफिस सुबुह शाम अचणु वञिणो आहे, ऐं घर वारनि खे सपोर्ट करिणो आहे। छा सूरत हाल हुई। त सर पोइ 150 मां गुज़ारो थियो। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त तक़रीबन साल खनि खां पोइ इहो फिल्म वारो कमु जेको आहे उहो ख़तमु थी वियो, छो जो
फिल्म जो प्रोड्यूसर वीचारो उहो गुज़ारे वियो, अच्छा असां बेरोज़गार थी वियासीं। पीरज़ादे साहिब चयो त पुट हाणे तूं वापसि न वञ, तूं इते रह कराची में, बेरोज़गारी में बि रह, कुझु मूं वटि हूंदो ऐं तुंहिंजी मदद कंदुसि, तुंहिंजो पाण तूं कोशिशि कजांइ, उन बुख हिते बर्दाश्त कजांइ, जे ॻोठ वेंदे त पोइ हिते वरी न ईंदे। हुनजी ॻाल्हि सही हुई। मां उते रहियुसि ऐं फिल्म जा एक्टर जेके आहे उन्हनि सां मुंहिंजी सलाम दुआ थी। नूर मोहम्मद लाशारी मरहूम, सो ॾाढो महिरबानी हिकिड़ो इंसानु हो। हुन मूंखे चयो त नौजवान तूं परेशान आहीं, तोखे हल टीवी ते घुमायां, टीवी वारा ड्रामा कनि था, कुझु तोखे थोरो घणो कमु मिले, तोखे कुझु पैसा मिलनि त सुठी ॻाल्हि आहे। मां ॾाढे शौक़ सां वियुसि। उते साईं मूंखे प्रोड्यूसर सां मिलायो, जनरल मैनेजर साहिब सां मिलायो, ऐं मूंखे उते ख़्यालु आयो त मां हिते अचां, इन करे मूं नौकिरी जे लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी, फॉर एनी पोस्ट, अच्छा का बि नौकिरी हुजे मूंखे। इहो सिलसिलो थियो। साॻी तरह सां मूंखे रेडियो पाकिस्तान ते बि लाशारी साहिबु वठी वियो, अच्छा उते प्रोड्यूसरनि सां मुलाक़ात थी ऐं उन्हनि बि मूंखे कास्ट करणु शुरू कयो, ख़ाकनि में, ड्रामनि में, नंढा नंढा किरदार जेके कुझु कुझु पैसा मूंखे उतां मिलणु लॻा। ऐं इत्तेफ़ाक़ जी ॻाल्हि आहे, मुंहिंजी एप्लीकेशन खां पोइ महीनो खनि गुज़रियो, मूंखे टीवी ते जॉब मिली वई। वाह वाह हाणे जिते मां 150 में कमु कंदो हुउसि ऐं उते मूंखे पहिरीं पघार जेका टीवी मां मिली वियो आहे 498 रुपया हुई। वाह मुंहिंजा त ठठ थी विया, 498। ऐं कुझु ई महीननि खां पोइ 750 रुपया थी वई, वाह वाह ऐं साल खां अंदरि 1250 रुपया थी। हाणे तव्हां यकीन करियो 1250 मुंहिंजे लाइ एतिरी रक़म हुई जो मूंखां ख़र्च न पई थिए। माशाल्लाह वो दौर वापस अची वञे। तो असां उहो वक़्तु गुज़ारियो आहे। असां ईअं कोन्हे त को सोन जो चमचो वात में खणी आया। ज़ाहिर आहे सर, मेहनत कबी त ये फल बि मिलंदा। इन करे मां पंहिंजनि पुटनि खे चवंदो आहियां त असां झर जंग मां डोड़ी 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 हाईवे ते पहुतासीं। सही ॻाल्हि आहे। तव्हां रनवे ते बीठा आहियो, तव्हां टेक ऑफ करियो जहाज़ वांगुरु। असां जूं मजबूरियूं असां सां हुयूं, तव्हांखे का मजबूरी कान्हे, तव्हांखे हर शइ मुयसर आहे, तव्हां उन लेवल ते पहुची ॾेखारियो। तो माशाअल्लाह मुंहिंजा पुट जेके आहिनि उहे चार पुट आहिनि, पंहिंजे पंहिंजे जॉब सां लॻियल आहिनि। हिकिड़ो रेवेन्यू में आहे, ॿियो PTV में आहे, करंट अफेयर जो सीनियर जेको आहे प्रोड्यूसर आहे, हाणे त असिस्टेंट कंट्रोलर थियो आहे इस्लामाबाद में। ऐं ॿिया जेके आहिनि वसीम दीन जमाली जेको आहे असिस्टेंट कंट्रोलर आहे इस्लामाबाद में, ऐं सलीम दीन जमाली जेको आहे उहो रेवेन्यू में आहे, वॾो सलीम दीन आहे। उनखां पोइ नसीम दीन ऐं हसीम दीन उहे ॿई ताज़ो अंग्रेज़ी टीचर थिया आहिनि। माशाअल्लाह। सो इन करे लाइफ सेट आहे अल्लाह जी महिरबानी सां। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह नाला बि सभिनी जा सुठा रखिया अथव। हिकिड़ो शौक़ु हो ऐं मूं नाला पंहिंजा शादी खां पहिरीं सेट करे रखिया। रियली मूं न्याणियुनि जा नाला रखिया। वॾी न्याणी जो नालो रखंदुसि उज़मा, उहा ॼाई त मूं उज़मा रखियो। उनखां पोइ ॿीअ जो नालो मूं चाहियो लुबना, उहा ॼाई त मूं लुबना रखियो। माशाअल्लाह। तो हाणे 2 न्याणियूं मुंहिंजूं, 4 पुट, ऐं इन तरीक़े सां असांजी फैमिली डेवलप थी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। माशाअल्लाह माशाअल्लाह। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे पंहिंजे बच्चनि सां। ऐं अञा बि तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु अशरफ कैरल भी हिते मौजूद है। कैसे हैं आप? ठीक है अल्हम्दुलिल्लाह। आप सुनाएं खैरियत से? अल्हम्दुलिल्लाह मैं भी बिल्कुल ठीक हूँ। तो अशरफ भाई आप ये बताइए कि आपका ताल्लुक किस शहर से है? मेरा कराची से। कराची से ही है। अच्छा, तो कब से आप इस फील्ड में हैं? ये तो मुझे देखें शौक़ तो मुझे बचपन से था कि मैं कुछ इस तरीके से करूँ। मतलब स्कूल के टाइम से जो चल रहा था कि कभी मतलब पाकिस्तान ये मिली नगमे में गाना और ये वो, और एक मतलब एक जुनून था मतलब ना। लेकिन कुछ फैमिली फाइनेंशियल कुछ इश्यूज इस तरीके थे हो गए साथ में कि वो फिर वो जॉब शुरू करनी पड़ गई। तो जॉब के साथ साथ पढ़ाई भी चल रही थी, सब कुछ हो रहा था, तो आगे सिलसिला चलता रहा। और अब मैंने अब रिसेंटली मेरे बॉस रहीम जीवा साहब है, उन्होंने मुझे बोला यार कुछ अपना कर, क्या मतलब लोगों के गाने कब तक आएगा। तो मैंने कहा यार वाकई बोल तो सही रहे, मतलब कि अपना ओरिजिनल करें कुछ। तो फिर मैंने इस तरह पहला गाना अभी 14 अगस्त में निकाला अपना पाकिस्तान का। अच्छा। आप यकीन माने वो माशाल्लाह पूरे एशिया में जो है टॉप 10 में चल रहा था वो माशाल्लाह। और उसके बाद फिर अब जस्तुजू जो है ना वो बढ़ने लग गया आहिस्ता आहिस्ता ना कि अब क्या करना है। मैंने कहा यार एक और सॉन्ग करते हैं।
तो अब फिर हमने दिलरुबा सॉन्ग किया। इसके बाद अब एक है हमारे को वो ओएसटी टाइप का हमने बनाया सॉन्ग ना, और बड़ा बेहतरीन हुआ भी, आप इंशाल्लाह बड़े 1 हफ्ते 1.5 हफ्ते में वो भी सुनेंगे आप। तो वो भी बड़े बहुत मतलब मैं कोशिश है कि मतलब अच्छा काम करो। अभी जो है वो जिस एज पे आके मैंने शुरू किया है, टाइम तो इतना नहीं है, लेकिन ये है कि मैं कुछ अच्छा करना चाहता हूँ कि यार कुछ इंशाल्लाह करेंगे, बिल्कुल करेंगे। देखें, जब आपकी नीयत साफ होती है ना तो मंजिल ऑलरेडी आपकी क्लियर हो जाती है, आसान हो जाती है। बिल्कुल बिल्कुल। और जब आपने दिल में एक अल्लाह से वादा कर लिया ना कि मैंने ये काम करना है और अपनी मेहनत और लगन से करना है, जी, जी, तो फिर अल्लाह आपके दरवाजे खुद ही खोलता है। पहला सॉन्ग मैंने आधे घंटे में लिखा था वो। अच्छा, आप अपने सॉन्ग्स खुद लिखते हैं? खुद लिखता हूँ मैं। अच्छा। तो वो वाइफ ने बोला क्या करवाना चाह रहे हैं, मैं क्या लिखो यार कुछ। तो उसने मैंने आधे घंटे में सॉन्ग लिख लिया बोला ना अपना। पहले जो पाकिस्तान के जो मैंने बनाया था वो मैंने कहा आधे घंटे में लिखे, मैंने कहा लिखो यार इसको। फिर मैंने अपने कंपोज़र जो है सुल्तान बलूच, मैंने कहा यार ये मैंने गाना बनाया है, आप बताओ क्या करना है। बोला बेहतरीन यार, कल आके आप जो ना करवा लें इसको रिकॉर्ड। अच्छा, ये सिंगिंग फील्ड है तो बहुत मुश्किल, और जिस तरह एक होता है ना कि मतलब कोई बचपन से ही उसको एक सपोर्ट होती है, फैमिली की सपोर्ट होती है, फाइनेंशियली भी सपोर्ट होती है। कुछ सिंगर्स होते हैं कि उनको ना फैमिली की सपोर्ट होती है ना फाइनेंशियली सपोर्ट होती है, उनको फिर बहुत मेहनत स्ट्रगल करनी पड़ती है, बहुत मेहनत जी, जी, करनी जी। पड़ती मुझे मैं आपको बता रहा हूँ, मेरे बॉस ने बड़ा सपोर्ट किया अभी आखिरी में। अभी जो मैं जॉब कर रहा हूँ जहाँ पर, उन्होंने कहा कुछ अब कुछ अपना होना चाहिए ना, तो मैंने कहा बात सही कर रहे, बिल्कुल सही, क्योंकि किसी का गाया हुआ गाना कब तक गाएगा, कब तक गाएंगे, वो फिर ऑडियंस भी बोर हो जाती तो है। बोर हो जाए। मैं कहा अब अपना करना है। फिर अल्हम्दुलिल्लाह जो किया है अल्लाह ने साथ दिया, क्योंकि नीयत, बाकी नीयत पे सब कुछ डिपेंड है। और मैंने उस तरीके से कोशिश की, मैंने कहा। और आजकल के हम कोशिश ये कर रहे हैं कि आजकल के ट्रेंड्स के हिसाब से सॉन्ग बनाएं, जो आजकल का ट्रेंड चल रहा है। क्या ट्रेंड है आजकल, मतलब उर्दू सॉन्ग्स का क्या ट्रेंड चल रहा है? मतलब सॉफ्ट है, हिप हॉप है, थोड़ा सा क्या है? रैप भी है, सॉफ्ट भी है, हिप हॉप भी, मतलब जनरेशन के हिसाब से चलना है। जो जनरेशन को पसंद है आपने वो सॉन्ग पे, उस सॉन्ग पे काम करना है। अब हम तो अब वो 1901 वाला काम तो नहीं कर सकते ना अभी, क्योंकि जदीद जो जैसे चीज़ें जदीद होती जाती है, आपको उस तरीके से गाना है। तो आप जैसे तीसरा सॉन्ग है मेरा, आप वो सुनेंगे, आप बिल्कुल आपके बिल्कुल उसमें क्लासिकल भी हमने डाला है, बिल्कुल ना एकदम अलग तरीके के सॉन्ग बनाया वो ना, कि कुछ नया करें। मतलब एक अब लोग करते रहते सॉन्ग बिल्कुल सिंपल से करते, हमने कहा ओएसटी भी बने टाइप का सॉन्ग है, लेकिन वो इसके पीछे से वो अला वो बिल्कुल राग वगैरह जिस तरीके से वो बिल्कुल डिफरेंट करके उसको हमने सॉन्ग को बनवाया है। ओके, ज़बरदस्त। तो सर जेकर इजाज़त आता है गानों भी बुधी बैठाऊँ, तो प्रोग्राम के स्टार्ट में क्या सुना रहे हैं आप? मैं अपना दिलरुबा सॉन्ग सुना देता हूँ आपको पहला, आपका अपना लिखा हुआ है जो? जी जी जी। ओके। हेलो तेरा आना, धीरे से मुस्कुराना, नींदें चुरा के मेरी ख्वाबों में रोज आना, दिलकश है तेरी आंखें, मीठी सी तेरी बातें, मदहोश कर रही है, उम्मीद आए जाना, तू ना हो तो कमी है, तुझसे ही हर खुशी है, तू है जुनून मेरा, तू मेरी जिंदगी है, तू ना हो तो कमी है, तुझसे ही हर खुशी है, तू है जुनून मेरा, तू मेरी जिंदगी। दिलरुबा दिलरुबा तू है मेरी दिलरुबा, मैं डूबा तेरे प्यार में डूबा। दिलरुबा दिलरुबा तू है मेरी दिलरुबा, मैं डूबा तेरे प्यार में डूबा। आँखों के सारे तारे तुझ पे ही आके हारे, हम मर मिटे हैं तुझ पे। तू आ गले लगा ले, तू देख मुस्कुरा ले, हम मुंतजिर है तेरे, चेहरा जरा दिखा दे। हम मर मिटे हैं तुझ पे, हम ना रहे हैं खुद पे, दीवानगी है मेरी और कुछ रहा न मुझ में। हम मर मिटे हैं तुझ पे, हम ना रहे हैं खुद पे, दीवानगी है तेरी और कुछ रहा न मुझ। दिलरुबा दिलरुबा तू है मेरी दिलरुबा, मैं डूबा तेरे प्यार में डूबा। दिलरुबा दिलरुबा तू
है मेरी दिलरुबा, मैं डूबा तेरे प्यार में डूबा। तू मेरे आंसुओं का एक आखिरी सहारा, कोई नहीं जहां में तुझसा न होगा प्यारा। तू है कहानी मेरी, तू है जुबानी मेरी, तू मेरी जिंदगी है, तू है जुनून मेरा। तू पास मेरे आजा, सांसों में यूं समा जा, तू मेरा रहनुमा है, तू मेरा है सहारा। तू पास मेरे आजा, सांसों में यूं समा जा, तू मेरा रहनुमा है, तू मेरा है सहारा। दिलरुबा तू है मेरी दिलरुबा, मैं डूबा तेरे प्यार में डूबा। दिलरुबा तू है मेरी दिलरुबा, मैं डूबा तेरे प्यार में डूबा। वाह वाह वाह, बेहतरीन बेहतरीन, बहुत ही सॉफ्ट मेलोडी सॉन्ग है और लिरिक्स भी बहुत मज़ेदार हैं, बहुत अच्छी है माशाल्लाह। ऑल द बेस्ट टू यू सर। जी हाणे सॉफ्ट म्यूज़िक आहे ऐं शाइरी जे हवाले सां ॿोल बि सुठा अथसि, सॉफ्ट शाइरी आहे, तव्हां छा चवणु चाहींदो हिन हवाले सां? ज़ाहिर आहे शाइरीअ जी मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं जेके आहिनि उन्हनि में अलॻि हिकिड़ो पंहिंजो रचाव थिए थो ऐं अलॻि हिकिड़ो जेको आहे राग बि अलॻि आहिनि, उन्हनि जो धुनूं बि अलॻि आहिनि। तमामु बहितरीनु नौजवान ॻायो ऐं चवे थो त हीउ लिखियलु बि मुंहिंजो आहे, त ॾाढो तव्हांजो लिखियलु आहे, आपने ही लिखा है, तो ॾाढो ऐं लिखियलु तमामु हिकिड़ो त मतिलबु ॻाइण सां गॾोगॾु ही नौजवान लेखक बि आहे, शाइर बि आहे, त इहा हिनजी प्लस पॉइंट आहे। ऐं आवाज़ु माशाअल्लाह ॾाढो भलो अथसि, सही ऐं जदीद अंदाज़ में हुन ॻायो आहे, सो मज़ो अची वियो, मज़ो अची वियो बिल्कुलु। ऐं हिते वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जल्दी हाज़िर था थियूं। ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में। अव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर अव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। सर तव्हां खां पुछणु चाहींदसि त अदब जी तरफ़, कहाणियुनि जी तरफ़ तव्हां कीअं आया? असल में PTV ते अदीब शाइर दानिश्वर सभु ईंदा हुआ ऐं मुंहिंजो तालुक़ु स्क्रिप्ट सां हो, इन करे उन्हनि सां मुंहिंजो बि वास्तो पवंदो हो। पोइ मुंहिंजो हिकिड़ो दोस्त सिंधी अदबी संगत जे गॾिजाणी में वियो, कराची में, कराची यूनिट में, उहो ॾाढो मुतासिर थियो। उन मूंसां ॻाल्हि कई त मां उते वियो आहियां, उते गज़ल गीत ऐं शाइरी पेश कजे थी, कहाणियूं, ऐं ॾाढो मज़ो आयो। उन ते तनक़ीद थिए थी खुलियल लफ़्ज़नि में, ऐं तव्हां हलो तव्हांखे बि मज़ो ईंदो। मूंखे ॾाढो शौक़ु थियो तव्हां वञा, पर थोरी तख़लीक़ी सलाहियत अॻे खां मौजूदु हुई। मूं चयो आउं हलंदुसि, पर आउं ख़ाली हथे न हलंदुसि, ऐं कान का कहाणी लिखी खणी हलंदुसि। ऐं इतफ़ाक़ सां मूं हिकु कहाणी लिखी ख़ैरात जे नाले सां। उहा ख़ैरात कहाणी खणी मां उते पहुतुसि। पहिरें दफ़े मूंखे मुंहिंजी आज्ञा कई वई ऐं मूंखे पढ़ण जो मौक़ो ॾिनो वियो, ऐं ख़ुशकिस्मती सां मुंहिंजी कहाणी तमामु घणी पसंदि कई वई। ताज बलोच साहब हो, अनवर पीरज़ादो साहब हो, हिदायत मंगी, अब्दुर्रहमान नकाश, ॿिया कुझु 40-50 अदीब हुआ। हुननि तमामु घणी तारीफ़ कई त मूंखे
इंकरेजमेंट मिली वई त मां सफ़ा ई फूकिजी वियुसि सही त मूं को कमु कयो आहे, चङो कयो आहे। सही कंहिं दोस्त ॻाल्हि कई त कहाणी ॾाढी सुठी आहे, पर लॻे थो त साईं जो डायलॉग ते एतिरो कंट्रोल कोन्हे, जो कहाणी में डायलॉग थोरा आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे लॻी, तानो लॻो हिकिड़ो। हा मां वापसि आयुसि, ॿी कहाणी मूं शुरू कई, उहा मूं बिना डिस्क्रिप्शन जे सिर्फ़ु जेको डायलॉग ते मूं रखी। अच्छा 2 किरदार आहिनि जेके डायलॉग ते सॼी कहाणी ख़तमु थी। ॿिए हफ़्ते मूं उहा पढ़ी, उनजी बि ॾाढी तारीफ़ थी। सही अहिड़ी तरह सां मां इनकरेज थींदो वियुसि। ऐं मूं 5 हफ़्तनि में सिंधी अदबी संगत में 5 कहाणियूं नयूं पढ़ियूं। वाह वाह हर हफ़्ते नई कहाणी पढ़ंदो, जेका मुंहिंजे हिसाब सां अॼु ताईं हिकिड़ो रिकॉर्ड आहे। माशाल्लाह को बि अधी भेड़ो न आहे जीअं 5 कहाणियूं पढ़ियूं हुजनि लाॻीतियूं। बाद में मुंहिंजो किताबु आयो, पाड़े नाहे परूड़, 1980 में छपियो, ऐं उनखे सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन तरफ़ां बहितरीनु किताब जो, अदबी किताब जो अवॉर्ड मिलियो 1980 में, ऐं नसीम खारल गोल्ड मेडल मिलियो उनखे। उन खां पोइ मां शिफ्ट थी वियुसि प्रोडक्शन ॾांहुं। प्रोडक्शन में 1985 में जेको आहे सो मूं क्वालिफाई कयो असिस्टेंट प्रोड्यूसर लाइ। उन सां गॾु पोइ प्रोड्यूसरनि सां ड्यूटियूं लॻियूं, ऐं पोइ अकेडमी में मूंखे मोकिलियो वियो 6 महीननि जे कोर्स जे लाइ। 4 महीना कोर्स हुते कयमि। उन खां पोइ वापसि जो आयुसि त मूंखे बदिली करे कोयटा मोकिलियो वियो। सही त कोयटा में मूं प्रोग्राम कया, उते त मूं ड्रामा बि कया, छो जो असिस्टेंट हूंदे बि मूं उते कया। छाकाणि त प्रोड्यूसर थोरा हुआ कोयटा में, प्रोग्राम घणा हुआ, पोइ असिस्टेंट खे बि प्रोड्यूसर तौरु प्रोग्राम ॾींदा हुआ। 2 साल हुते पूरा करे तंहिंखां पोइ मां वरी आयुसि कराची। कराची अची पोइ मां कराची जे इन मेले में जेको आहे लॻी वियुसि, शामिल थी वियुसि। पोइ हर क़िस्म जा प्रोग्राम, रोशन तारा, सिंध रंग, ड्रामा, ही एतिरे क़दुरु कवालियूं बि कयूं आहिनि। वाह वाह सो हर क़िस्म जा प्रोग्राम। कहिड़ा कहिड़ा अहिड़ा सितारा जेके तव्हां पाण इंट्रोड्यूस कराया हुजनि? मुंहिंजो जेको आहे काफ़ी इंट्रोड्यूस करायल फ़नकार आहिनि, पर हाणे एतिरा सभु नाला त यादि नथा रहनि। सभ खां वॾी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त सोराब फ़क़ीर खे PTV ते मूं इंट्रोड्यूस करायो हो। सोराब पंहिंजनि साथियुनि समेत आयो हो, सुंग कयो ऐं पोइ जो कान लगोड़ी लॻो आयल आदेसिन जो, पोइ उन खां पोइ सोराब फ़क़ीर जी क़िस्मत जागी पई। उन खां पोइ उनखे ॿाहिरनि मुल्कनि जे दौरनि ते मोकिलियऊं। उन खां सवाइ शाहिदिया ख़ुश्क, उनखे मूं इंट्रोड्यूस करायो। उन जा शुरू जा 2 गाना जेके आहिनि उहे मूं कया। बाद में हू पॉपुलर थी त ख़ुदा ॼाणे कहिड़ी मसइले जे तहत हू ॿाहिरि चवंदी थी फिरे त मूंखे सुल्ताना सिद्दीकी इंट्रोड्यूस करायो। हाणे हालांकि शादिया जो पहिरियों आइटम जेको मूं कयो ॾाढो पॉपुलर थियो हो, ऐं कुझु अरसे खां पोइ सुल्ताना मैडम मूंखां इजाज़त घुरी, दादा तव्हां जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां उनजी ऑडियो यूज़ करियां, वीडियो मां पंहिंजे तरफ़ां ठाहियां। मूं चयो भली करियो। हुन कोशिशि कई समुंड ते वञी छोकिरियुनि सां गॾु मटकियूं ॾियारे उन्हनि खां पनघट जो हिकिड़ो इमेज ठाहियमि, पर उहो गानो हुनजो पॉपुलर न थी सघियो। उन खां सवाइ ॿिया खोड़ नंढा वॾा खोड़ फ़नकार अहिड़ा जेके उहे तो कमु कयोसीं, ऐं आख़िर ताईं जेको आहे सो आउं पंहिंजे हुन कम में इनवॉल्व रहियुसि, मुतमइन। आख़िर में मूं मुशाइरो कयो, पंहिंजे प्रोग्राम जो आख़िरी प्रोग्राम मुशाइरो कयो, ऐं जंहिंमें सभई जेके लीड करण वारा सुठा शाइर हुआ उन्हनि मूंखे घुरायो, उन्हनि सां तस्वीरूं ठाहिरायूं। सुठी माशाल्लाह माशाल्लाह। सर ही जेको किताब आहे कहाणियुनि जो आख़िरी वारदात ही तव्हां कॾहिं लिखियो? हीउ त मुंहिंजो ताज़ो आहे, हिनखे 3 ॾींहं थिया आहिनि अञा मार्केट में, हाणे आयो आहे। इहो मुंहिंजो 5 किताब आहे कहाणियुनि जो। पहिरियों जेको आहे पाड़े नाहे परूड़, जेके नसीम खारल गोल्ड मेडल अवॉर्ड मिलियो। ॿियो संग्राम हो, ऐं 2 किताबनि में 13 कहाणियूं हुयूं। ऐं उन खां पोइ मूं कहाणी लिखणु छॾे ॾिनी हुई। कहाणी जेका तव्हां लिखंदा आहियो छाजे हवाले सां लिखंदा आहियो, मतिलबु कहिड़ियूं कहाणियूं हूंदियूं आहिनि? कहाणियूं मुंहिंजूं टोटली जेको आहे सो सिंध जे मुआशिरे ते आहिनि। सिंध जा मसइला मुआशिरे में, उते
कहिड़ियूं कहिड़ियूं महरूमियूं आहिनि, कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि, नंढा बि आहिनि वॾा बि आहिनि। ऐं तव्हां लिखणु छो छॾियो? लिखणु छो छॾियो? हा तव्हां चयो न त लिखणु हा, कहाणी। मां प्रोडक्शन में इन्वॉल्व थी वियो हुउसि, अच्छा। इन करे मूंखे टाइम कोन पियो मिलियो त मां कहाणी बि लिखी सघां। सो इन करे मां ॿिनि ॿेड़ियुनि में सुवारु थियणु पसंदि न कयो। सही। तो उहो उतां मां वरी जो रिटायर थियुसि, त आराम जे लाइ मूं चयो हाणे मूंखे आरामु खपे। त भाऊ हो मोहम्मद अली, त हिन मूंखे वास्ता ॾिना, मजबूर कयो, थ्रू आउट मूंखे मजबूर कंदो रहियो, यार तूं लिख लिख लिख। एतिरे क़दुरु मूंखे हिन तंग कयो जो नेठि मूं कलम खयो। अच्छा। ऐं उन खां पोइ मूं पंहिंजो नओं सफ़र जेको शुरू कयो 30 सालनि खां पोइ। ऐं उन में पहिरियों मुंहिंजो किताबु इहो आयो अवेलो मुसाफ़िर, जंहिंखे अकेडमी इस्लामाबाद वारे तरफ़ां जेको आहे अकेडमी ऑफ लेटर तरफ़ां ऐं बहितरीनु किताब जो अवॉर्ड मिलियो ऐं 2 लख रुपया कैश प्राइज़ सां गॾु। ज़बरदस्त। उन खां पोइ ॿियो किताबु मुंहिंजो आयो नफ़ीस ख़्वाब रेशमी ख़्वाहिशूं। नफ़ीस ख्वाब रेशमी ख्वाहिशूं। उहो आयो। उन खां पोइ मुंहिंजो हीउ आयो आहे किताबु आख़िरी वारदात। अच्छा अच्छा, सही, ज़बरदस्त। दस्तर ही तव्हां पंहिंजे किताबनि जे हवाले सां ॿुधायो त ही तव्हां जूं कहाणियूं आहिनि त ही आहे छा आहिनि सिट कहाणी। जी। ही बि मूं हिकिड़ो तजुर्बो कयो आहे त अध सिट छा साईं जी खणी उन सां का कहाणी मां जोड़ी आहे, जेको सॼो किताबु आहे हिन उर्दूअ में ऐं डॉक्टर शेर मराणी साहिबु हिन जो उर्दूअ में तर्जुमो कयो आहे। ऐं अबन सुल्तान खोसे साहिबु उनजो अंग्रेजीअ में तर्जुमो कयो आहे। ही 3 ॿोलियुनि में किताबु आहे ऐं पंहिंजे नोयत जो हिकिड़ो मुनफ़रद किताबु आहे। हाणे केतिरो मां उन में कामयाबु वियो आहियां न वियो आहियां हिन ते नकाद ॻाल्हाईंदा। ही मुआगन ऐं तबसरनि जो किताबु आहे जेके मूं लिखिया आहिनि, जंहिंमें बादल जमाली साहिब जे इन आख़िरी वारदात जो मुआग बि इन किताब में शामिलु आहे। अच्छा, यानी तव्हांजो ज़िक्र थियल आहे हिन में? न ज़िक्र न, मुआग इन किताब में उहो शामिलु आहे। अच्छा, मां चाहींदुसि भेण त अॼोके हिन प्रोग्राम में मुंहिंजे बारे में न ॻाल्हायो वञे। तव्हां सां त इलाही गुफ़्तगू कई आहे। मां चाहींदुसि त संदरो हिकिड़ो लेजेंड कहाणीकार बिल्कुलु वेठल आहिनि, बिल्कुलु वेठल आहिनि। त उहे घड़ियूं उनखे ॾिजनि, बिल्कुलु यादगार घड़ियूं। हुन हेॾो वॾो कहाणीकार सिंध जे भाग में आयल। ऐं ही किताबु बि हुनजो तक़रीबन 4 खां 5 सालनि ताईं इन अरसे में लिखियो वियो आहे। ऐं उहो लेखक आहे जेको अधु कलाक में कहाणी लिखी जान न छॾाईंदो आहे या हिकु सिटिंग में कहाणी न लिखंदो आहे। मुख़्तलिफ़ मूड्स में ऐं सालनि जा साल हिकिड़ी रियाज़त, जीअं ॿूटे खे पाणी ॾिजे ईअं कहाणीअ खे ई पाणी ॾींदो आहे। हिनजी ॻाल्हि जेका उनखे थोरी वज़ाहत करियां त मूंखे तकड़ि न आहे कहाणी लिखण में। मूं 50 सालनि में 52 कहाणियूं लिखियूं आहिनि, 50 सालनि में, ठीकु आहे। पर जेकॾहिं मूंखे तादाद वधाइण जो शौक़ु हुजे हा त आउं शायदि 200-300 कहाणियूं लिखी वठां हा। मूं एतिरो न लिखियो आहे, पर जंहिं कहाणी खे मूं लिखियो आहे उनखे पूरी ईमानदारी सां मूं लिखियो आहे। पर छा ख़्यालु आहे तव्हांजो त तव्हांजी कंहिं कहाणी खे खणी हुनखे ड्रामाटाइज़ कजे त? थियल आहे न, थियल आहिनि। मूं ते हिकिड़ो एतिराज़ इहो आहे त बादल जमाली जी कहाणी घटि ड्रामो वधीक थो लॻे। ऐं उनजो जवाबु मूं इन में ॾिनो आहे त असल में इहा ॻाल्हि सही आहे। मूं चयो रुॻो बादल जमाली न आहे, पोइ अब्दुल कादिर जूणे बि आहे, पोइ महताब महबूब बि आहे, पोइ नूरुल हुदा शाह बि आहे। उन्हनि जे कहाणियुनि में बि तव्हांखे ड्रामो नज़र ईंदो। असल में ड्रामो, कहाणी, फिल्म टई हिकिड़ी शइ आहिनि। मीडिया मुख़्तलिफ़ आहे, मीडिया मुख़्तलिफ़ आहे, किरदार साॻिया आहिनि, ॿोली साॻी आहे, डायलॉग साॻिया आहिनि। हाणे राइटर डिस्क्रिप्शन जेको थियो बयानु थो करे त फलाणो किरदारु जेको सो अचे थो, उहो किरदारु अचे थो, 2 पेज हिकिड़ा उन ते रखे थो। कैमरा जेका आहे उहा रुॻो हिकिड़े मूव में जेको आहे उहा 2 पेज जेके आहिनि उनखे कवर करे थी वठे। इहो आहे कैमरा जो ड्रामे जो मसइलो। बाक़ी ड्रामो, कहाणी, फिल्म सभु हिकिड़ी शइ आहे, उनमें कोई फ़र्क़ु न आहे। हिते त चयो वेंदो आहे त ड्रामो ॾाढो अलॻि शइ आहे, फिल्म त सफ़ा टोटल अलॻि शइ आहे। त न, उहा हिकिड़ी डिमांड आहे,
उहा हिकिड़ी डिमांड मिसाल तौरु ड्रामो जेको आहे टीवी वारो ड्रामो उन में कैमरा जेका आहे एॾी हसास आहे जो तव्हांजे अखियुनि जूं पुतलियूं जेके आहिनि उहे बि उहे मूव कनि थियूं उहे बि तव्हां ॾेखारे सघो था ज़ाहिर थियनि थियूं हा ठीकु आहे पर फिल्म जेका आहे उहा तव्हां परे खां था ॾिसो स्टेज वारो ड्रामो तव्हां परे खां था ॾिसो स्टेज जे तॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो आहे स्टेज फनकार जो मेकअप कीअं थींदो आहे हुन जूं अखियूं अलाए केतिरियूं जेको आहे उन्हनि जे मथां कजल जो इस्तेमालु थींदो आहे जो आख़िरी सीट ते जेको माण्हू वेठो आहे उहो बि उनखे मेकअप में ॾिसी सघे सो इन करे उहो लाउड मेकअप हूंदो आहे हीअ जेको आहे कैमरा जेका आहे टीवी वारी कैमरा जेका उहा तमामु वेझो थी अचे साह हुनखे बि रिकॉर्ड थी करे सो इन करे इहो फ़र्क़ु मीडिया जो आहे बाक़ी कहाणी साॻी आहे माण्हू साॻिया आहिनि डायलॉग ज़रूरत मुताबिक़ हेठि मथे थी सघनि था बाक़ी ॻाल्हि में को फ़र्क़ु जेकॾहिं कहाणी ते ॻाल्हि थी रही आहे असांजी त मूंखे इहो बि ज़रूरु ॿुधायो त असां वटि हींअर ड्रामनि जूं जेके कहाणियूं आहिनि ॾाढो मतिलबु असां हींअर एडवांस थी विया आहियूं मुआशिरो बि ॾेखारियूं था पर असांजी जेका ऑडियंस आहे उनखे हज़म कोन थी करे मुआशिरो बि ॾेखारियूं था जेके बि मुआशिरे में शयूं आहिनि ऐं नवाण बि चाहियूं था त नवाण बि अचे पर ऑडियंस चए थी त न इहा तव्हां अजीब शयूं था ॾेखारियो हीअं था ॾेखारियो हूअं था ॾेखारियो पहिरें जेके कहाणियूं हूंदियूं हुयूं फैमिली ड्रामा हूंदा हुआ पसंदि बि कया वेंदा अॼु बि डिमांड आहे अॼु बि जेकॾहिं असां उहे ड्रामाज़ वरी ॿीहर ठाहिण जी कोशिशि कयूं त असां नथा ठाहे सघूं त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त कहाणियुनि में केॾो फ़र्क़ु अची वियो आहे जो सबबु हिकिड़ो आहे त पहिरें ज़माने में जेके डायरेक्टर हूंदा हुआ ड्रामे जा या प्रोड्यूसर जेके सिलेक्ट कया वेंदा हुआ वॾा वॾा टीवीअ जा माहिर ईंदा हुआ डायरेक्टर MD उहे सभु गॾिजी उनखां सुवाल पुछंदा हुआ हिकिड़े पुछियो ॿिए पुछियो टे पुछियो त रिलेटेड जेके टीवी सां रिलेटेड जेके आहिनि उनखां सुवाल पुछंदा ड्रामो छा आहे म्यूज़िक छा आहे सेट छा आहे तव्हांखे जेकॾहिं डायरेक्टर बणाइजे तव्हां छा कंदव इन अॼु जेके उहे ॻाल्हियूं ख़तमु थी वियूं आहिनि अॼु जेको पुछण वारो जेको आहे डायरेक्टर जेको वेठो आहे उनखे पाण बि ख़बर न आहे त ड्रामे जी माना छा आहे ड्रामे जी रिक्वायरमेंट कहिड़ी आहे इन करे जेको नौजवान अचे थो साईं हिन MA कई आहे अदब में कयईं या फाइन आर्ट्स में कयईं कुझु हिनखे जेको टीवी में नौकिरी खपे महिरबानी करे हिनखे टीवी में प्रोड्यूसर करियो हू प्रोड्यूसर त थी वियो पर हुनजो ज़हनी रुझान आहे ई कोन ड्रामे ॾांहुं कोन्हे म्यूज़िक ॾांहुं कोन्हे हू छा कंदो हू वधि में वधि डिस्कशन प्रोग्राम कंदो ड्रामो कंदो तॾहिं बि हुन में डिस्कशन रखंदो टीवी प्रोड्यूसर जे लाइ जेका रिक्वायरमेंट हुई उन ते अॼुकल्ह अमल कोन पियो थिए अॼुकल्ह उहो ई आहे जेको नौजवान आयो उहो टीवीअ खां वाक़ुफ़ु ई न आहे टीवी वारो हुनजो ज़हन आहे ई कोन हुनखे बनायो वियो आहे प्रोड्यूसर ऐं बाअसर आहे इन करे हुनखे प्रमोशन बि मिलनि था मौक़िया बि मिलनि था पर हू अवेल करे कोन थो सघे अॻे तीअं थींदो हो असां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं त केतिरा ई डायरेक्टर अहिड़ा हुआ जंहिंमें मां पाण बि शामिलु आहियां हेठि परफॉर्मेंस हले पई फ़नकार जेके आहिनि उहे परफॉर्मेंस कनि पिया उहे रोअनि पिया हेठि पैनल ते असां पाण रोऊं पिया पासे में इंजीनियर वेठो आहे उहो बि रोए पियो इहो हाणे छो नथो थिए ऐं उहे ड्रामा हलंदा हुआ त बाज़ारूं बंदि थींदियूं हुयूं सही था चओ बाज़ारूं बंदि थींदियूं हुयूं मार्शल लॻी वेंदी हुई को घिटी में माण्हू नज़र न ईंदो हो हाणे छो नथो थिए छा हुयो उन दौर में छा हुयो असल में उहो फ़न सां इश्क हो इश्क ख़तमु थी वियो फ़न हाणे कमर्शियल थी वियो आहे ख़ूबसूरत छोकिरी खपे रोमांस खपे इहो त सभु था कनि पर हाणे मुंहिंजी हिकिड़ी कहाणी आई आहे मिठल हलियो मेले ते साईं खे मुंहिंजे सभिनी कहाणियुनि जी ख़बर आहे हिकिड़ो ॿारु आहे जेको 13 सालनि जो आहे मेले जे वञण जे लाइ सुज़ुकी आई आहे गाॾी आई आहे ॻोठ में होका था ॾियनि हलो मेले ते हलो मेले ते सभु डोड़ी अची वियनि था ख़ुशकिस्मत ॿार आहिनि जिन जे खीसे में पैसो आहे जिन खे सुठा कपिड़ा आहिनि उहे मेले घुमण जे लाइ अचनि था हिकिड़ो ॿारु ग़रीब आहे उहो लावारस आहे उहो अची बीहे थो जेॾी महिल गाॾी रवानी थी थिए तेॾी महिल डोड़ी अची चए थो उस्ताद मूंखे बि खयो हल चए थो बाबा पुछी छो थो कढ 20 रुपया टंगिजी पओ किथे चए थो पैसो कोन्हे उस्ताद चए पैसो कोन थिए त पोइ मेले ते हली छा कंदे पुटु पोइ तूं हिते ई चङो आहीं हू मुड़े नथो
गाॾी वञे थी हिन जो पोयां थो हले डोड़ंदो 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 गाॾी जेॾी महिल रोड ते पहुचे थी त तेज़ थियो थी वञे हीउ रहिजी थो वञे पर ॿिया जेके पैदल वञनि पिया हीउ उन्हनि सां वञे थो हुते 5 किलोमीटर करे मेले में पहुचे थो मेले में हिन जो पीउ जेको आहे उहो पंहिंजे माटे जे ॿारनि सां गॾु मिठाई वेठो खाए हीउ उन्हनि खे ॾिसी बीहे थो त नंढिड़ो ॿारु थो चवे त अदा मिठल अचु तूं बि जलेबी खा त पिणस थो चए त छॾीसि किथां आयो आहे लूसी छॾीसि तूं माठड़ी करे शइ खा तूं हर्ट थो थिए उनखां पोइ सॼे मेले में जेके बि शयूं आहिनि खाइण जूं उन्हनि खे हू ॾिसे थो रूह खे सिकाए थो अचे थो रांदीकनि में अल्लाह रांदीका जेके उनजूं नंढड़ियूं भेणूं आहिनि 2 अदा मेले ते वियो आहे असांजे लाइ रांदीका आणींदो गुॾी नचे पई पठाण वटि हीउ ॾिसे पियो उनखे सोचे थो त काश ऐं इहा गुॾी चोराए खणी वञे पंहिंजी पोपी जे लाइ भेण जे लाइ पर हेतिरनि माण्हुनि में हुनखे हिमत नथी थिए जो हू चोरी करे सघे सॼो ॾींहुं घुमी फिरी जेको आहे पेर ज़ख़्मी करे वरी वापसि पहुचे थो हुते त हुनजूं भेणूं बीठियूं आहिनि ॻोठ खां ॿाहिरि अदा मिठल आयो जानी अदा आयो अदा किथे असांजी सूखड़ियूं किथे आहिनि सूखड़ियूं गाॾी में आहिनि अजी गाॾी पोयां अचे पई ऐं अॻियां आयो आहियां ऐं उनखां पोइ घर में पहुची उहो ॿारड़ियूं सुम्हियो थियूं रहनि ऐं हीअ पंहिंजी अम्मा खे थो चए त मुंहिंजे पेरनि खे ज़ोर ॾिए मां मुंहिंजा पेर मूंसां न आहिनि बाबा बादल जमाली साहब उते ही ॾाढो ॾुखारो थो थिए ऐं चए थो त अम्मा असां जेकॾहिं पैदा न थियूं हा त दुनिया में कहिड़ो फ़र्क़ु पए उते चए इहा ॻाल्हि न कर पुट इहा ॻाल्हि न करे रब नाराज़ थो थिए अल्लाहु अकबर तुंहिंजो हिसो बि रब वक़्तु आहे अॼु न त सुभाणे तोखे मिलंदो बेशक ऐं हुनजा ज़ख़्मी पेर जेके आहिनि उन्हनि खे ॾिसी ज़ोर ॾींदे हू उन्हनि जे मथो रखी पंहिंजी रोई थी पवे पाण हाणे इहा थाट मुंहिंजी आहे इनखे माण्हू पसंदि किथां कंदा न हिन में रोमांस आहे न हिन में ख़ुशबू आहे न हिन में ख़ूबसूरत चप आहिनि न कजल आहे मां चवां त बादल जमाली साहब जो हिकु लफ़्ज़ में तारीफ़ कराए ॾे हिकु जुमिले में तारीफ़ कराए ॾे त हीउ ॾुख जो राइटर आहे हिन वटि ॾुख जा पोइ जीअं ॾुखु लॻो डूंगर ॿरियो हीउ डूंगर सदाईं ॿरंदो थो रहे ॾुखनि सां हिन जो अंदरु एतिरो ज़ख़्मी आहे या एतिरो ई ओवर हिसास आहे जो कंहिं ॿार खे कंहिं शइ खां महरूम ॾिसी हीउ ढुंढकरूं ॾेई रहंदो आहे इहे कहाणियूं लिखंदे समय दफ़ा रोई हिन कहाणियूं लिखियूं हुन ऐं 30 सालनि खां पोइ मुंहिंजे ज़ोर भरण खां पोइ हिन कहाणी लिखी जेका हिकिड़े जानवर ते गॾाए ते कहाणी लिखियल आहे ऐं उन गॾाए खे केॾो हिन आला मक़ाम ॾेई हुनखे उहा कहाणी लिखी आहे जेका हिकिड़े पुरियत जे गाॾे में हुन सां जुटंदी आहे हुनजे रोज़गार जो ज़रियो आहे ऐं हुनजे घर में उहा आमदनी आणे थी पई उन खे एॾे दर्दनाक अंदाज़ में हिन लिखियो जो उहा मां एतमाम कयो दोस्तनि खे असांजो सिंध जो बहितरीनु कहाणीकार आहे अनवर शेख उहो उनखे मूं चयो त तव्हां अदबी संगत शिकारपुर में अरेंज कयो त साईं उते जेको आहे इहा कहाणी पढ़े ऐं पोइ हुन ते तनक़ीद साईं जो जी ख़्वाहिश हुई त माण्हू तनक़ीद कनि 30 सालनि खां पोइ मां आयो आहियां मूंखे मुंहिंजूं ख़ामियूं ॿुधाइनि बाबा इहो वॾो दिलि जिगर थो खपे माण्हुनि जे आॾो हेॾो सीनियर राइटर पाण खे तनक़ीद लाइ पेश करे कहिड़े अंदाज़ में ॻाल्हाईंदो को कहिड़े अंदाज़ में उहो माण्हू त मूं ते तनक़ीद कयो मुंहिंजी शइ पई अथव आॾो मंज़र ॾिसो जंहिं महिल हीअ कहाणी पेश थो करे त राइटर त रोए थो हिकु हिकु जुमिले ते रोए थो या हिन गॾे जी कहाणी पढ़ंदे हिकु हिकु जुमिले ते रोए थो राइटर सां गॾु ॿुधंदड़ बि उन्हनि जुमिलनि ते रोअंदा था हलनि हीअं सॼो रोज़ जो माहौल आहे सवाइ हिकु ॿिनि कठोर दिलि माण्हुनि जे उन महफ़िल में उहे कठोर दिलि उहे बि अदीब आहे हाणे उनखे अदीब कीअं चइजे
न राइटर त हसास हूंदो आहे। हा त उहे सवाइ उन्हनि जे ढुंढुकरूं ॾेई उहो मंज़र मुंहिंजे ज़हन मां नथो विसरे। बाद में मूं साईंअ खे चयो त यार सकरंद जे दोस्तनि खे मूं चयो साॻी कहाणी बादल जमाली तव्हांजे वेझो रहे थो, न्यू सईदाबाद जे वेझो आहे, इहा कहाणी पेश करे। उते मीर मोहम्मद पीरज़ादो, वसीम सुमरो, माणिक मल्हाह ऐं इहा ॿिया दोस्त तमामु हिकिड़ा ॼाणूं, हिकिड़ी क्रीम सिंधी अदब जी, उहा उते वेठी, मुनवर सिराज बि हुयो। हिन कहाणी पढ़ी ईअं ई उते विझणु सॼो दरिया ॻोढ़नि जा वहनि पिया। बिल्कुलु राइटर हसास आहे, हुनजे दिलि में दर्द आहे, इहो जेकॾहिं पंहिंजे कलम जे ज़रिए आवाम सां कुझु ॻाल्हाइणु चाहे थो, मुआशिरे खे कुझु ॿुधाइणु चाहे थो, त ज़ाहिर आहे हुनजे अंदर मां उहो दर्द ई निकिरंदो न, ऐं उहो सर साबित कयो आहे। सर ते ॻाल्हायूं था हींअर जेको आहे सिंगर बि आहे। क्या सुना रहे भाई अभी आप? मैं आपको अरशद महमूद साहब का सॉन्ग सुना रहा हूँ जितना मुझे आता है, देखा जो चेहरा तेरा। वाह वाह वाह। देखा जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा, देखा जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा, कानों में झुमका तेरे हमको सितारा लगा, देखा जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा, कलियां कलियां खिला देती है एक मुस्कुराहट तेरी, नगमे जगा देती है हल्की सी आहट तेरी, तेरे लिए मुंतज़िर हर एक नजारा लगा, देखा जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा, कानों में झुमका तेरे हमको सितारा लगा। वाह 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 वाह, बेहतरीन बेहतरीन, ज़बरदस्त, मज़ा आया। अरशद महमूद साहब जी आवाज़ में इहो ख़ूबसूरत गानो जेको मूवी जो गानो आहे, मूवी त मूंखे यादि कोन्हे पर एतिरो मूंखे यादि आहे त शायदि बाबर अली साहब हिन मूवी में आहिनि ऐं उन्हनि ते पिक्चराइज़ थियल आहे इहो गानो। अच्छा, उहो बि PTV जो दौर, मतिलबु गोल्डन एरा। बिल्कुलु ठीकु आहे न, PTV जो गोल्डन एरा, इन ते ॻाल्हायूं था पर ब्रेक जो वक़्तु अची वियो आहे विच में, ऐं ब्रेक खां पोइ इन ॻाल्हि ते डिस्कस कयूं था। जी व्यूअर्स, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। व्यूअर्स, वरी तव्हांखे भली कार कंदासीं रंगनि भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। सर, जीअं ब्रेक खां पहिरियां मां तव्हां सां सुवाल पे कयो त PTV जो गोल्डन एरा हुयो, नंढा थी वॾा थियासीं, PTV ॾिठोसीं, STN ॾिठोसीं, वरी ॾिसी ॾिसी शौक़ु पैदा थियो, हिन फील्ड में आयासीं। ज़ाहिर आहे असांजी नज़र में पहिरियां PTV अकेडमी, पोइ KTN अकेडमी असांखे मिलियो। छा वजह हुई जो PTV जो दौर असां जॾहिं वॾा थियासीं त असां ख़तमु थींदे ॾिठो? हा,
जो सबबु इहो आहे त हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे कंहिं बि कम जे लाइ, कंहिं बि इदारे जे लाइ। हिकिड़ा माण्हू सीनियर थी वेंदा आहिनि, रिटायर थी वेंदा आहिनि, के दुनिया छॾे वेंदा आहिनि, उन्हनि खे रिप्लेस करिणो पवंदो आहे। पर बदकिस्मती सां PTV जे आख़िरी ज़माने में जेके ऑफिसर आया उहे प्रोफेशनल माण्हू न हुआ, उहे सिर्फ़ु ब्यूरोक्रेट हुआ। उन्हनि खे पंहिंजूं पघारूं, पंहिंजा फैसिलिटीज़ जेके आहिनि उन्हनि सां मुहबत हुई, इदारे सां मुहबत न हुई। इन करे उहा रिक्रूटमेंट न थी सघी आहे। प्रोड्यूसर 7-8 खां पोइ सभु वॾा जेके हुआ उहे रिटायर थी विया, उन्हनि जी जाइ ख़ाली थी वई। उते जेके नंढा नंढा मुलाज़िम हुआ, को क्लार्क हो, को ॿिए कम सां वाबस्ता हो, उन्हनि सभिनी क्लेम कयो त साईं हीअ कुर्सी ख़ाली पई आहे, मूंखे PTV में 15 साल थिया आहिनि, महिरबानी करे मूंखे प्रमोट कयो त मां हिन कुर्सीअ ते वेहां। उन्हनि खे वेहारियो। न हुननि जी तरबियत आहे, न हुननि जी उहा तालीम आहे, न हुननि जी उहा मेंटेलिटी आहे। ठीकु आहे, इन करे उहे माण्हू उन कुर्सीअ ते वेठा बि आहिनि, तॾहिं बि कुझु करे कोन सघिया आहिनि। कुझु करण जे लाइ घणो कुझु खपे थो, ज़माने जूं ॻाल्हियूं ज़हन में आणणियूं थो पवनि, माण्हू खे मेच्योर थियणो थो पवे। पर कंहिं बि माण्हू खे जेकॾहिं तव्हां कुर्सी ते विहारींदो तूं डायरेक्टर थी, उहो डायरेक्टर कोन थी सघंदो। डायरेक्टर जे लाइ हिकिड़ी मख़सूस ज़हनियत जी ज़रूरत हूंदी आहे, नज़र जी ज़रूरत हूंदी आहे, तजुर्बे जी ज़रूरत हूंदी आहे, दुनिया जी सॼी ऑब्ज़र्वेशन करणी पवंदी आहे। पर ईअं PTV जेका उहा तबाह ईअं थी आहे। ऐं हिन वक़्तु बि PTV खे जेकॾहिं ॻाल्हियूं ॿुधूं पिया त PTV जे लाइ कुझु ॻाल्हियूं हलनि पियूं त PTV खे वरी तयारु कजे, त आसानी सां तयारु न थींदी। PTV खे पंहिंजी बिल्डिंग आहे, बिल्डिंगूं पंहिंजूं आहिनि PTV वटि, तमामु क़ीमती आहिनि, पर उन्हनि में कमु करण जे लाइ माण्हू खपनि। सर पर हींअर त चैनल्स एॾा खुली विया आहिनि, उर्दू प्रोडक्शन्स एॾियूं अची वियूं आहिनि, त तव्हांखे छा थो लॻे त उहे आर्टिस्ट जिन खे जेकॾहिं असां हायर कयूं, सिंधी हुजनि चाहे उर्दू हुजनि, कमु कंदा? कमु करण जो मसइलो हिकिड़ो ॿियो आहे। PTV जेका आहे उहा पंहिंजे मख़सूस हिकिड़ी फी स्ट्रक्चर में पाबंद हुई, ॿधल हुई। इन करे ऐं राइटर खे, सुठे राइटर खे बि 50 मिंट जे ड्रामे जा जेके आहिनि उहे 2-2.5 हज़ार 3 हज़ार मिलंदा हुआ। पर ॿाहिरियां जेके प्राइवेट चैनल आया उन्हनि उन्हनि खे लखनि में ॾिनी आहे। असांजे नूरुल हुदा खे 13 किस्तुनि जी ऑफर थी आहे, 13 लख रुपया, पर हुन उहा न कई। अहिड़ी ऑफर PTV में कॾहिं बि नथी मिले, छो जो उन्हनि जो हिकिड़ो महदूद स्ट्रक्चर हो। जेको माण्हू प्राइड ऑफ परफॉर्मेंस आहे उनखे 350 रुपया वधीक था मिलनि। शमशेर अली हैदरी साहब खे इन करे बुक न कयो वेंदो हो जो 350 किथां हू प्रोड्यूसर ॾिए, उनजे लाइ हेडक्वाटर खे अप्रोच करणी पवंदी हुई त तव्हां मंज़ूरी ॾियो त हिनखे 350 रुपया वधीक ॾियूं। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां, PTV जूं मजबूरियूं। असां आउटडोर ते वेंदा हुआसीं, सो क्लिफ्टन या ॿियनि इलाइक़नि में वेंदा हुआसीं, सुठियुनि होटलुनि में असां कपल्स खे विहारींदा हुआसीं, रोमेंटिक माहौल ठाहींदा हुआसीं। उते जो अघु जेको चांहि जो या ॿियूं जेके शयूं आहिनि उहे असांखे PTV मटां कोन मिलंदियूं हुयूं। उहो प्रोड्यूसर पंहिंजे घरां ॾींदो हो, पंहिंजे घरां ॾींदो हो त भई हिननि खे चांहि पीआरियो, हिननि खे आइसक्रीम खारायो, उहो प्रोड्यूसर पंहिंजे घरां भरींदो हो। हाणे एतिरी सहूलियत बि तव्हां वटि न आहे। जॾहिं ॿियनि दुनिया जे मुल्कनि जा ड्रामा तव्हां ॾिसो, तुर्की जा तव्हां ड्रामा ॾिसो, हू कहिड़नि कहिड़नि होटलनि में अचनि था, कहिड़ा कहिड़ा खाधा उन्हनि जे अॻियां हूंदा आहिनि। त इन करे थोरो माण्हू खे लिबरल हुजणु घुरिजे, कुझु दिलि वॾी करणु घुरिजे। ऐं PTV खे वरी बि हिकिड़े असल मज़र जी ज़रूरत आहे, जेको उन ईमानदारीअ सां रिक्रूटमेंट करे, प्रोड्यूसर चूंडे, कैमरामैन चूंडे ऐं इंजीनियर चूंडे, तंहिंखां पोइ उहो गाॾो हली सघे थो। बाक़ी इहे लॿे थॿे ते जेको मूंखे पसंदि आहे उहो माण्हू आयो, उहो डायरेक्टर थी वियो, फेवरेटिज्म न हुजे, ईमानदारी सां कमु हुजे। जी ॿियो इहो आहे न, असांजो सिंधी ड्रामो ॾिसो न एॾो अरूज सिंधी ड्रामे वरितो, राणीअ जी कहाणी उहा दीवाने जे नाले सां उहा जेका आहे उर्दूअ में थी ऐं नेशनल लेवल ते उन मक़बूलियत वरिती, बल्कि सॼी दुनिया में। ऐं एवार्ड उन साल जा उहे जेके सिंधी अदाकार या सिंधी फ़नकार राइटर उहे सभई जेके आहिनि लुटे विया। उन खां पोइ जेको आहे झंगल ड्रामो आयो नूरुल्ला शाह जो,
आसमान सां वञी लॻो ड्रामो। ईअं ई वारिस ड्रामो हिननि खां अवल आयो। इन क़िस्म जा ड्रामा बंदि थी विया। हाणे को बि ड्रामो कोन्हे। हाणे राइटर खां कंहिं सुठे राइटर खां उहो लिखाइनि ई कोन था। उन जीअं बादल साहिबु चयो त प्रोड्यूसर खे उहा ॼाण कोन्हे, उहा ज़हनियत कोन्हे। बाबा सिंधी ड्रामो त मरी वियो आहे। जेको बुनियादु हो टीवीअ जो अमर जलील खां बि नथा लिखाइनि। हिन महिल सिंधी ड्रामो आहे ई कोन्हे न PTV ते। न जेकॾहिं करणु चाहियूं त बाबा असांजा ड्रामा लिखिया पिया आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, असांजा लिखिया पिया आहिनि ड्रामा। असांखे चवनि त असां हुनखे ड्रामा ॾियूं, हू डायरेक्ट कनि, पेश कनि, उन में इस्लाह आहे। असां जेको आहे ड्रामो का गार गंद न आहे, छिछोरापन न आहे। हा सही था चओ जी। अमर जलील जो हिकिड़ो ड्रामो अरोड़ जो मस्त, उहो कंहिं प्राइवेट चैनल में कयो। अरोड़ जो मस्त हिकिड़ो कमाल जी कहाणी आहे। उनखे ॾिसण खां पोइ अमर जलील जो मूं पंहिंजा वार पटिया आहिनि। ओए होए, छो करण वारे माण्हू जी एतिरी अप्रोच ई कान्हे जो उनखे फॉलो करे सघे। सही ठीकु आहे। या हिकिड़ी ॿी कहाणी जेका आहे उहा बाली। बाली जेको आहे मीर जो इश्क जेको थियो बाली सां, उहा कहाणी किथे आहे? उनखे डायरेक्टर जेको मिलियो, उन मूंसां ॻाल्हि कई, सर मूंखे ई मिलियो आहे। मूं चयो तोखे मिलियो आहे, गुड लक। बाली त हिते असां वटि थियो हुयो KTN ते। हा, त मूं चयो इहा ऑफर जेकॾहिं मूंखे मिले त आउं माज़रत करियां। चई छो? मूं चयो बाली में हिकिड़ी तारीख़ आहे, हिकिड़ो दौरु आहे, उहो सॼो तव्हांखे ॾेखारणो पवंदो। तूं ॾेखारे सघंदे? तूं ॾेखारे सघंदे? माण्हू हिते के कपिड़ा बदिलाया आहिनि, पर आस पास जेको इलाइक़ो आहे जिते तूं शूट कंदे, उते माण्हुनि जा कपिड़ा लिबास ॿिया थिया, उहे तूं बदिलाए सघंदे? ऐं उनजी हिकिड़ी हैरत जहिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मीर साहिब जे घरां जेको आहे कैंप में ॿाहिरि मानी थी अचे, ऐं उनखे छा चवंदा आहिनि, मानी न चयूं उनखे, खुराक। तो खुराक जेका आई आहे उहा वेढ़ियल आहे मथे, हीअं परदो हटाइजे थो। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, 3rd क्लास होटल जूं प्लास्टिक वारियूं प्लेटूं आहिनि, उन में मीर साहिब जो खाधो आयो आहे। मीर साहिब जो खाधो। त मूं जेका ॻाल्हि कई हुई उहा लॻी न। मीर साहिब जे घर त चांदी जा थांव हुजण खपनि। अड़े किथे बाबा, चांदी जा थांव, प्लीज फॉर गॉड सेक। ऑनेस्टली मूं चयो, मूं हुनखे चयो, मूं चयोसीं उहो मसइलो इहो आहे त हीअं थियो हूअं थियो, मजबूरियूं। प्रोडक्शन में मजबूरी न हूंदी आहे। प्रोडक्शन या करियो, करे ॾेखारियो, जे न त पोइ न करियो। इन करे मूं चयो त आउं कोन करियां। हा ठीकु आहे। ऐं ॿियूं त जेके आम जिस्ती जेके थांव आहिनि, उन्हनि खे कलर ॾेई उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इहो उहो इस्तेमालु कयो वियो। तव्हां वटि जॾहिं वसीला कोन्हे न कयो। वाकई अहिड़ियूं स्टोरीज़ में तव्हां हिस्टोरिकल स्टोरीज़ जे अंदरि पोइ तव्हां हथ ई न विझो। तव्हां जॾहिं उठ ख़रीद करियो था त घर जो दरवाज़ो बि वॾो कयो, ज़ाहिर आहे। जा आम माण्हू लंघे थो उन मां उठ कोन लॻे, न सवाल ई त पोइ उठ न वठो। त इहो आहे मुंहिंजो चवणु। ड्रामा पेश थियनि था न, ॾिसो न प्राइवेट चैनल्स ते कहिड़ी ज़रूरत आहे तव्हां 200 क़िस्तुनि जो ड्रामो था ॾियो। सर इहो त ट्रेंड असांखे भर वारे मुल्क विधो न, 500 600 क़िस्तूं कयो। 13 क़िस्तुनि जा जीअं PTV ते ड्रामा थींदा, ॼमाए कयो, उनखे ढिलो न छॾियो। असां वटि टोटल 26 क़िस्तुनि जा ड्रामा थींदा हुया, सुठा थींदा हुया। स्टोरी 26 क़िस्तुनि ते एंड थी वेंदी। हिकिड़ो ट्रेंड आयो, असां वटि 500 क़िस्तूं थियूं हलनि, 1000 क़िस्तूं थियूं हलनि भर वारे मुल्क में। असां उहो ट्रेंड फॉलो करणु शुरू करे छॾियो। अदाकारनि खे बीहारे, जीअं न कुकड़नि खे छॾिबो आहे मेल जे लाइ, अदाकारनि खे छॾिजे बाबा ॻाल्हायो। त सर अञा ताईं उहो ई पियो थो थिए, अञा ताईं उहो ई पियो थो थिए। PTV जो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो जेको उस्तादनि जो, त उते स्टूडियो में जेको आहे सो सॼे सेट जो खाको ठहंदो हो लकीरुनि में जेको आहे हीउ कमिरो आहे, हीउ दरवाज़ो, हितां DR कंदा हुआ, ड्राई रिहर्सल। तव्हां कोन ॾिठो, असां ॾिठो। DR कंदा हुआ, बाबा हिते कमिरो आहे, हिन जो दरवाज़ो हितां आहे, मेन गेट हितां आहे, हितां एंट्री थींदी, हीअं थींदो, हीअं थींदो, हीअं थींदो, उहो सॼो कंदा DR। उन खां पोइ कैमरा रिहर्सल थी सेट ते, सेट जेको तयारु सेट ते जेको आहे सॼो थींदो। हाणे उहे ॻाल्हियूं ख़तमु थी वियूं आहिनि। हींअर छा आहे
हीउ हिते वेठो आहे एक्टर, तव्हां पंहिंजी जाइ ते, मां पंहिंजी जाइ ते, हिन जा सभु डायलॉग हिकिड़े फ्रेम सोलो में ठहनि पिया था, हिन जा सभु डायलॉग हिकिड़े फ्रेम में सोलो वठी में ठहनि पिया था, छॾींदा, उन खां movement पोइ कोन्हे, हा। उनखे एडिट कंदा। ईअं असल में डायरेक्टर जेको आहे न, उनजो कमाल जो कमु इहो आहे त हू मूव्स कीअं थो ठाहे, हिकिड़ो किरदारु ॿिए वटि कीअं थो अचे, छो थो अचे, हुनजे चाल ते जेको आहे सो नज़र हूंदी आहे डायरेक्टर जी। इहे ॻाल्हियूं किथे रहियूं? इहे असां ॻाल्हियूं जेके पुराणे ज़माने जा माण्हू आहियूं, PTV वारा, उहे ॻाल्हियूं कयूं था, पर ही ॿिया जेके ॿुधंदा उहे खिलंदा, हीअं बेवकूफ़ माण्हू आहिनि यार, कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि। तव्हां पंहिंजा डायलॉग ॻाल्हायो, हीअ पंहिंजा डायलॉग ॻाल्हाए, पोइ टूं टां जेको आहे विच में म्यूज़िक अची वई, वाह वाह फर्स्ट क्लास, कमर्शियल मिलिया तव्हांखे। कमर्शियल जी जंग आहे न, 500 किस्तूं, 1000 किस्तूं, पैसा मिलनि पिया, फलाणा। हाणे 15 मिंट जा 5 मिंट ड्रामो कोन थो हले, 15 मिंटनि जा कमर्शियल था हलनि, माण्हू मथो जलियो वेठो आहे। यार ख़ुदा जे वास्ते हिननि खे ख़तमु करियो। टोटल 25 मिंट ड्रामो थो हले, ख़तमु, इहो ई आहे न। टोटल 25 मिंट। असांखे जिते चयो वेंदो आहे त 30 मिंटनि जो ड्रामो, टोटल मुंहिंजे ख़्याल सां 22 या 25 मिंट ड्रामो थो हले, बाक़ी कमर्शियल्स आहिनि। ठीकु आहे, तव्हां चैनल कमाइनि था हुननि मां, सुठी ॻाल्हि आहे, असांजी दुआ आहे त अञा बि कमाइनि, पर ॻाल्हि इहा आहे त स्टोरी खे किल न कयो, पंहिंजे आर्टिस्टनि खे किल न कयो, राइटर्स खे, डायरेक्टर्स खे किल न कयो। जेके सुठियूं शयूं आहिनि उहे मंज़र आम ते आणियो ऐं सुठनि राइटरनि खां कमु वठो, सुठनि एक्टरनि खां कमु वठो। हे असांजा असासा आहिनि भाई, ही वाक़ई लेजेंड आहिनि, ही असांजा असासा आहिनि, हिननि खां असांखे इलाही कुझु सिखणो आहे। अञा अलाह सां हिननि खे सिहत ऐं तंदुरुस्ती ऐं ज़िंदगी अता करे, हिननि वटि वॾो मवाद पियो आहे, ऐं जेकॾहिं असां कमु करणु चाहियूं त बिल्कुलु करे सघूं था, हिननि सां गॾु कमु करे सघूं। बादल साहब खे इश्क़ आहे पंहिंजे उन प्रोफेशन सां, जेको ही छॾे चुको आहे, ऐं कलम जे पासे हिन जेको आहे वावड़ वाया आहिनि। पर जेकॾहिं को प्रोड्यूसर को पैसा खणी ऐं हिनखे फ्री हैंड छॾे बादल साहब खे चवे था ही असांखे मयारी ऐं हिकिड़ो मिसाली ड्रामो ठाहे ॾियो, त छा न ठाहींदो? बिल्कुलु ठाहे सघे थो, बिल्कुलु ठाहे सघे थो। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां हिन में त प्राइवेट चैनल जेके आया आहिनि सिंधी जा, उन्हनि में कंहिं माण्हू कोशिशि कई त TV जे प्रोड्यूसरनि सां राब्तो करे, हिकिड़ो करे माण्हू घुरायईं, मूंखे बि घुरायईं। सो मुंहिंजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी त भई कीअं थींदो, मूंखे ईअं बजट असांखे ठाहे ॾियो। बजट मूं हुनखे 3 उन सेक्शन में ठाहे ॾिनी, ABC। तव्हां वटि पैसो आहे त तव्हां A जी पेमेंट करियो, घटि आहे त B ते करियो, ॿिन्ही घटि आहे त C ते करियो, पर हेतिरा पैसा। उहे पंहिंजनि दोस्तनि खे ॾेखारे चए यार हीउ त ॾाढो महांगो प्रोड्यूसर आहे, हीउ हेतिरा पैसा थो चवे। हाणे लांग पिले जे लाइ मूंखे चयऊं, लांग पिले मूं हिननि सां उते तॾहिं कयो, मूं चयो त भई 1,10,000 में लांग पिले ऐं तव्हांखे तयारु करे ॾींदुसि। यार हीउ ॾाढो महांगो प्रोड्यूसर आहे, 1,10,000 सां किथां लांग पिले, ऐं लांग पिले में जेको आहे सो 5-5 लख रुपया बि लॻनि पिया। तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि था करियो? सस्ते में सस्तो जेको आहे उहो न कयूं, उहो मूं PTV ते अची कयो आहे, 2 किस्तुनि में मूं कयो आहे। मूं हुनखे 12,000 चया राइटर खे, मूं हिते हुनखे 24,000 पेमेंट कई आहे। वाह वाह, ज़बरदस्त। हाणे पोइ माण्हू मयारी कमु पोइ किथां ईंदो? न ईंदो, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं अलाह साईं हिदायत ॾिए सभिनीनि खे, इहो ई चई सघां थी, ॿियो मां कुझु बि कोन थी चई सघां। वॾी महिरबानी सर, तव्हां सां अञा इलाही खोड़ कचहरी करणी, पर वक़्तु तमामु घटि रहिजी वियो आहे। इहो खोड़ आहे, इहो जेको थियो इहो बि खोड़ आहे। वॾी महिरबानी, ऐं सुठो लॻो तव्हां अॼु आया असांजे शो में। तव्हां सां तव्हांजी महिरबानी जो तव्हां तकलीफ़ करे असांखे घुरायो। न सर, असांजो त रोज़ जो कमु आयो, असांजी त रोज़ी रोटी आहे, असांखे अचिणो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। कोई मैसेज ॾियणु चाहींदो? बाबा आख़िर में बादल साहब टाइम अलाए केतिरो बचियो आहे तव्हांखे? टाइम पूरो थी वियो आहे, सफ़ा कोन्हे। हा बसि सही आहे, वाइंड अप। कोई मैसेज ॾियणु चाहींदो सर? मैसेज आहे त बसि जेतिरो पुॼी सघो भलाई करियो, सही, भलाई करियो, ऐं ग़रीब इंसान जो ख़्यालु करियो ख़ासि करे। दोस्त चङा भला जेके आहिनि उहे त पंहिंजी हलंदी पिया हलनि, पर जेके ग़रीब मिसकीन आहिनि उन्हनि ते थोरी नज़र रखो। सही, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। तव्हां कोई मैसेज ॾींदव? मां इहो मैसेज ॾींदुसि त ख़ासि करे प्राइवेट चैनल्स खे ऐं PTV खे पंहिंजे उन ड्रामे जे पासे ॾे सोचणु खपे। ऐं ही प्राइवेट चैनल्स ज़ाहिर आहे उहो बि ड्रामो कनि था पिया, ड्रामो अचे थो त उहो राइटर्स ॾांहुं रुजू कनि ऐं राइटर्स खां लिखाए। ड्रामो हिकिड़ो चेंज जो हिकिड़ो ज़रियो आहे, त उन सां मुआशरे में जेका बहितरी ईंदी, समाज में जेको सुधारो ईंदो, गुटको आहे, ॿियूं शयूं
इन्हनि खां जेसि ताईं असां लिखंदासीं न तेसि ताईं नफ़रत कीअं थींदी माण्हुनि खे। हीअ अरूज ते पहुचंदा न अलाए केतिरी नसुलकशी थींदी। सही, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि वॾी महिरबानी सर, जाते जाते आपसे गाना सुनेंगे ऐं इंशाल्लाह व्यूअर्स तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। आई होप त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर मिलूं था। तेसि ताईं पंहिंजे प्यार जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। ये सो अपने प्यारे पाकिस्तान के लिए। पाकिस्तान अपना जुनून है ये, पाकिस्तान दिल का सुकून है ये, पाकिस्तान रखना है ऊंचा परचम हमें, रखना है ऊंचा परचम हमें, जान से प्यारा पाकिस्तान, जान से प्यारा पाकिस्तान, पाकिस्तान 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 पाकिस्तान। सिंधी और बलोची, पंजाबी और पठान, आए वक्त मुश्किल सबका ये पैगाम। सिंधी और बलोची, पंजाबी और पठान, आए वक्त मुश्किल सबका ये पैगाम। अपना जुनून है ये पाकिस्तान, दिल का सुकून है ये पाकिस्तान। ये लाइन हमारे पाक फौज के लिए। अपनी ये ज़मीं है, अपना आसमां, अपने हैं सिपाही जैसे हो चट्टान। अपनी ये ज़मीं है, अपना